गंबड़ जी जेके बाज़ारियूं आहिनि उन्हनि में भाड़ाई आहे ऐं उते जेको आहे आवाम उहा ईद जी ख़रीदारी नथो करे सघे। उते आयल दुकानदार वटि जेके आया आहिनि ख़रीद करणु उहे छा पिया चवनि ऐं दुकानदारनि जो छा चवणु आहे ऐं उहे छा पिया चवनि, हुकूमत उन लाइ को बि रिलीफ न आहे ॾिनो, उन बाबति उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। पहिरियां जीअं शॉपिंग थींदी हुई, जीअं 5-5 वॻा वठंदा हुआसीं, जुतियूं वठंदा हुआसीं, हींअर उहो मज़ो न आहे। ख़ासि करे त अमीरनि माण्हुनि लाइ आहे, ग़रीबनि जे लाइ त ईद आहे ई कोन। ग़रीब माण्हू ॾींहों ॾींहुं वीचारो पंहिंजे खाइण जे पेट पालण में जेको आहे पूरा आहिनि। बाज़ार में रश अञा ताईं मतिलबु उन पैमाने ते न आहे ज़ोर शोर सां, छा त महांगाई बि ॾाढी वधी वई आहे। माण्हू मुश्किल सां ॿारनि जी ख़रीदारी पूरी करे सघे थो ऐं गवर्नमेंट जी त मतिलबु जेको आहे कोई बि पैकेज न आहे। जेका गुरबत थी वई आहे, माण्हू पंहिंजा पेट खाइनि या असां खां शॉपिंग कनि। जेका कराची में महांगाई आहे उहा असां माल खणी अचूं, हितां माल खणी अचूं त उन में असांखे छा बचे। किराया एतिरा थी विया आहिनि, अॾा बंदि थी विया आहिनि, अॾा माल खणण जे लाइ कराची खां सखर थो वञिणो पए, सखर खां अचूं हिते खणी, माण्हू पंहिंजा पेट भरनि या असांजा खां माल वठनि। पहिरियों जे मामले में त इलाही काफ़ी माना ख़रीदारी घटि थी आहे, रश बि घटि आहे ऐं महांगाई हद खां वधीक आहे ऐं ॿियो गवर्नमेंट जूं टैक्सियूं हद खां वधीक आहिनि। माण्हुनि वटि पैसो आहे कोन, ग़रीब माण्हू वीचारा वञनि काॾे। हिकु त असां हुकूमत जी पॉलिसी आहे त माण्हुनि खे जेका पघार लाइ चयो वियो आहे उहा हिन महिल ताईं माण्हुनि खे पघार न ॾिनी वई आहे। पोइ ज़ाहिर आहे जा ग़रीब माण्हू जा छा कनि। कपिड़ा वरिता आहिनि, सैंडल वरितो आहे ऐं सेट वरितो आहे, ब्रेसलेट वरितो आहे। हिन ईद में माण्हू पंहिंजे बचड़नि खे त ख़रीदारी कराइनि था, पर हू गुरबत सबबु पाण ख़रीदारी करे नथा सघनि। ऐं जॾहिं त गंबड़ जे दुकानदारनि जो बि चवणु आहे त जेका अॻिनी ईदनि ते रश हूंदी उहा हिन वक़्तु कोन्हे का। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबड़।